THN न्यूज़। वगण ऐं भरपासे जे इलाइक़नि में बदअमनी वधी वई। वगण पुलिस जी नाअहलीअ सबबि चोरियूं मामूल बणियल। ॻोठ खेरो जतोईअ मां नामालूम चोर ॻोठाणे दीदार शेख जे दुकान जा ताला टोड़े दुकान में पयल समूरो सामान चोरी करे विया। इतला बावजूद पुलिस न पहुती। राब्तो करण ते दुकानदार दीदार शेख ॿुधायो त चोर संदसि दुकान जा ताला टोड़े दुकान में मौजूद लखें रुपयनि जी मालियत जो समूरो सामान चोरी करे विया। मुतासिर दुकानदार SSP कंबर शदात कोट खां मुतालबो कयो आहे त संदसि दुकान मां चोरी थियल सामान वापसि कराए चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु पिणु ॻोठ थड़ी हाशिम मां चोर सहाफ़ी बख़्शल ख़ासकीलीअ जे दुकान मां चोरी करे विया हुआ, जिन खे पिणु वगण पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी।